बेतमादी रिथ खे साज़िश करार ॾियण वारो मौक़िफ़ रद्द। DGISPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार जो चवणु आहे त क़ौमी सलामती कमेटीअ जे पधरनामे में साज़िश जो लफ़्ज़ न आहे। डी मार्च रुगो साज़िश ते नाहे ॾिनो वेंदो, ॿिया सबब बि हूंदा आहिनि। इमरान ख़ान खे एस्टेब्लिशमेंट के बि ऑप्शन न ॾिना हुआ। वज़ीर आज़म ऑफिस आर्मी चीफ सां राब्तो कयो हुयो। फ़ौज खे सियासत में न ॻीलियो वञे। मुल्क में कॾहिं बि मार्शल लॉ न लॻंदी। ताक़त जो सरचश्मो पार्लियामेंट आहे। पाकिस्तान जी बक़ार वो जमहूरियत में आहे। जमहूरियत मज़बूत करण समूरनि इदारनि जो फ़र्ज़ आहे। 9 अप्रैल ते फ़ौजी क़यादत जे अॻूणे वज़ीर आज़म सां मुलाक़ात जूं ॻाल्हियूं ग़लति आहिनि। अमरीका फ़ौजी अॾा घुरिया ई नाहिनि। सोशल मीडिया ते पाक फ़ौज ख़िलाफ़ मुहिम में परॾेही हथ मुलविस आहे। पाक फ़ौज जे तर्जमान मेजर जनरल बाबर इफ्तिखार जो चवणु आहे त फ़ौज कंहिंखे एनआरओ ॾियण जी पोज़ीशन में न आहे। जमहूरियत जी मज़बूती लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। राति जो 12 वॻे अदालतूं खुलनि थियूं त उहो उन्हनि जो मामिलो आहे। वज़ीर आज़म जे कसम खणण सां स्टॉक मार्केट तेज़ थी वियो ऐं डॉलर जी अघ में लाथ अची वई। एटमी प्रोग्राम खे को बि ख़तरो न आहे। प्रोग्राम सियासी बहस जो हिसो न बणिजणु घुरिजे। एटमी असासात सियासी क़यादत सां वाॻियल न आहिनि। इदारे में इख़्तिलाफ़नि जूं ॻाल्हियूं ग़लति आहिनि। तहरीक तालिबान सां कंहिं बि क़िस्म जूं ॻाल्हियूं न थी रहियूं आहिनि। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा मुद्दे में वाद जो ख़्वाहिशमंद आहे। हुन न मुद्दे में वाद घुरी आहे ऐं नई वरी क़बूल कंदो, भली कुझु बि थी पवे। आर्मी चीफ 29 नवंबर ते मुद्दो पूरो करे रिटायर थी वेंदो। साज़िश तहत पाक फ़ौज ख़िलाफ़ मुहिम हलाई पई वञे। इदारे ख़िलाफ़ गैर इख़लाक़ी ॿोली मुल्की मफ़ाद में न आहे। पाक फ़ौज जो तर्जुमान मेजर जनरल बाबर इफ्तिखार। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां पाक फ़ौज जे तर्जुमान जे बयान जी आजां। सदस्य चवणु आहे त पाकिस्तान जे समूरनि मसइलनि जो हल जमहूरियत ऐं वधीक जमहूरियत आहे। DGISPR जो बयान जमहूरियत लाइ ताज़ी हवा जो हिकु झोटो आहे। हाणे हू जमहूरी रस्ते ते हलंदा रहिया त दुनिया जी का बि ताक़त पाकिस्तान जी तरक़ीअ खे नथी रोके सघे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त क़ौम इमरान ख़ान खे भॼण न ॾींदी। संदसि सभु कूड़ भोरा भोरा थी विया आहिनि। एब्सोल्युटली नॉट जो नारो उन्हनि अॾनि लाइ हंयो वियो जेकी कॾहिं घुरिया ई न विया। इक़्तिदार खे चिंबड़ियल रहण लाइ इमरान ख़ान ख़तरनाक रांदि खेॾी। एनआरओ हासिल करण लाइ एस्टेब्लिशमेंट खे मिनथूं करण खां पोइ कूड़ ॻाल्हायो। क़ौमी सलामती काउंसिल जहिड़े हसास फोरम खे कूड़ ॻाल्हाइण लाइ इस्तेमालु कयो। कुर्सी लाइ क़ौमी सलामतीअ सां रांदि खेॾंदड़ जो घेरो कयो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मईशियत जी बहितरी लाइ हंगामी क़दम खणण जो ऐलान करे छॾियो। महांगाई ते ज़ाब्ते लाइ अवलियती बुनियादनि ते कमु करण जी हिदायत। संदसि चवणु आहे त मुल्की मुआशी अंगनि अखरनि ते हुकूमत खे सख़्तु ॻणिती आहे। मुल्क खे मुआशी तौरु मज़बूत करण लाइ हंगामी क़दम खयां पिया वञनि। आम माण्हुनि खे रिलीफ ॾियण जी हर मुमकिन कोशिश कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पेशावर मेट्रो बस मंसूबे में देर जो नोटिस वरितो। जांच करण जो हुकुम। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां पेशावर मोड़ खां न्यू इस्लामाबाद हवाई अॾे मेट्रो बस मंसूबे जो दौरो। रमज़ानुल मुबारक में शहरनि लाइ मुफ़्त मेट्रो सर्विस हलाइण जो ऐलान। संदसि चवणु आहे त मंसूबो डिघे अरसे खां रोड़े जो शिकार छो आहे। मंसूबे ते 16 अरब रुपया ख़र्च थी चुका आहिनि। ही क़ौम जो पैसो आहे। अवामी मफ़ादनि जो मंसूबो जल्द मुकमल कयो वञे। मेट्रो बसुनि में सामान रखण जो बि इंतज़ाम हुजणु घुरिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी मुलाक़ात। वज़ीर आज़म जो उहिदो संभालण ते वाधायूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त मुल्क खे मसइलनि मां कढण लाइ गॾियल कोशिशुनि जी ज़रूरत आहे। क़ौमी असेंबलीअ जे डिप्टी स्पीकर कासिम सूरी तहरीक इंसाफ़ जे 123 असेंबली मेंबरनि जी इस्तीफ़ा जी मंज़ूरी ॾेई छॾी। फारूक हबीब जो चवणु आहे त 123 मेंबरनि जे इस्तीफ़ा खां पोइ आम चूंडूं अणटर बणिजी वियूं आहिनि। मौजूदा पार्लियामेंट खे वधीक हलाइण जो को बि जवाज़ नाहे। मुस्लिम लीग काफ तरफ़ां अख़्तियार बहाल करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते पंजाब असेंबली जो डिप्टी स्पीकर सुभाणे अदालत तरफ़। दरख़्वास्त में चयो वियो आहे त डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी जा अख़्तियार बहाल करण जो फ़ैसिलो गैर कानूनी गैर आईनी आहे।
आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा मुद्दे में बात जो ख्वाहिशमंद ना है। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त कराची के MQM हवाले करण जो तासिर दुरुस्त न आहे। धरती धड़नि जे मुतालबे ते राज़बे खां सवाइ मुल्क में किथे भी नओं सूबो न ठहंदो। PP ऐं MQM विच में मुआहिदे बाबति वज़ाहत साम्हूं अची चुकी आहे। आसिफ ज़रदारी खे सदर ऐं बिलावल खे परॾेही वज़ीर बणाइण बाबति फ़ैसिलो मशवरे खां पोइ थींदो। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म सरदार अब्दुल क़यूम नियाज़ी इस्तीफ़ा ॾेई छॾी। अब्दुल क़यूम नियाज़ी पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा रियासती सदर हवाले कई। इस्लामाबाद हाई कोर्ट तरफ़ां फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो महीने अंदर ॿुधाइण जो हुकुम। इलेक्शन कमीशन खे 30 ॾींहनि अंदर मामले जी जांच करण जी हिदायत। अकबर एस बाबर खे जांच खां अलॻि करण वारी दरख़्वास्त बि रद्द। सिंध हाई कोर्ट नाज़िम जोखियो क़त्ल केस में PP MNA जाम अब्दुल करीम जी ज़मानत में 3 ॾींहनि जी वाद करे छॾी। जवाबदार खे दहशतगर्दी जी अंतवारी अदालत में पेश थियण जो हुकुम। पीपुल्स मेडिकल यूनिवर्सिटी नवाब शाह जी शागिर्दियाणी परवीन रिंद हिसाइण वारे केस में जांच ऑफिसर तब्दील करण जो मुतालबो करे छॾियो। सिंध हाई कोर्ट में जांच ऑफिसर जी तब्दीली लाइ दरख़्वास्त दाख़िल। संदसि वकील जो चवणु आहे त अदालती हुक्म बावजूद परवीन रिंद केस जो जांच ऑफिसर तब्दील न कयो वियो आहे। जांच ऑफिसर खे तब्दील करे कंहिं ईमानदार ऑफिसर खे मुक़ररु कयो वञे। दुआ मंगी अगवा केस जे जवाबदार खे भॼाइण वारे केस में ASI ख़ालिद समेत 4 जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द। केस जो क़तई चालान अञा ताईं अदालत में जमा न थी सघियो। कंबर वेझो मामे कारे इल्ज़ाम हेठि पंहिंजी सॻी भाणेजी खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ बंगुल मुग़ैरीअ में अनवर मुग़ैरी बंदूक जा फायर करे 18 वरनि जी नसीमा मुग़ैरी खे क़त्ल कयो। वाक़िअ सबब इलाइक़े में ॾहका। कंडियारे में बिजली जे शॉर्ट सर्किट सबबि सड़ी ज़ख़्मी थियल वधीक हिकु ॼणो फोत। अंग वधी वियो। वाक़िअ सबब इलाइक़े में सोग। घोटकी बाज़ थी पोहरियत ओरताणी आवाज़ ते हिरकी जी। कशमोर जे कचे वारे इलाइक़े मां अगवा 50 लख रुपया भुंग तलब। नौजवान जे वालिद जो चवणु आहे त अब्दुल करीम कोलाची खे फोन ज़रिए कचे में घुराए अगवा कयो वियो आहे। धाड़ेलनि नौजवान जी बाज़ियाबी लाइ 50 लख रुपया घुरिया आहिनि। सिंध जे सुरीले रागी मंज़ूर सखीराणी जी 63 सालगिरह मल्हाई वई। केतिरा ई ॾहाका गुज़रण बावजूद मंज़ूर सखीराणी जी किरोड़े दिलनि ते हुक्मरानी बरक़रार।